अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। हींअर पेश आहे KTV कल्चरल रिपोर्टर शाहिन सिंधीअ जी रिपोर्ट। अॼुकल्ह यूट्यूब ते हिन टिकटॉक गर्ल जो ट्रेंड हली रहियो आहे। वधीक असां राब्तो कयो आहे KTV जे कल्चरल रिपोर्टर शाहिन सिंधीअ सां। महिरबानी सुधीर अहमद अबड़ो। अवां खे ॿुधाईंदा हलूं त अॼुकल्ह यूट्यूब ते हिन टिकटॉकर स्टार गर्ल जो ट्रेंड हली रहियो आहे। जेको बि यूट्यूबर हिन टिकटॉक स्टार गर्ल जी तस्वीर वारी वीडियो ठाहे ऐं पंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड करे थो त हिन जी हीअ वीडियो वायरल कई वञे थी, छो जो सॼी दुनिया में हिन टिकटॉकर जा बेशुमार फॉलोवर्स मौजूदु आहिनि जेके हिन सां हर जुड़ियल हर वीडियो वायरल कनि था। नवनि यूट्यूबर्स खे ज़रूरु आज़माइणु घुरिजे। जी सुधीर अहमद अबड़ो साहब। महिरबानी शाहिन सिंधी आगाह करण जे लाइ। ख़बरुनि जी दुनिया।